अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अभी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 23 फरवरी 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जबरी तौर लापता कयल क़ौमी कारकुन वकील उमराणी अञा ताईं आज़ादु न थियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अॼु नेशनल हाईवे ब्लॉक करण जो ऐलान। जसकम आरिसर जो पैदल मार्च कराची पहुची वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भरपूर आजियां। अॼु प्रेस क्लब पहुचंदो। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जबरी तौर खंबे गुम कयल एडवोकेट आमिर उमराणी अञा ताईं आज़ादु थी नाहे सघियो। संदसि गुमशुदगी ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। एडवोकेट आमिर उमराणीअ जी गुमशुदगी ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिं ते पोरियत मज़ाहिम तहरीक जो अॻुवान एडवोकेट मुशाहिद वजाहत हुसैन, कामरेड रिज़वाना ऐं कामरेड विरसा पिरज़ादो बि शिरकत कई। जॾहिं त क़ौमी कारकुननि एहतिजाज जारी रखियो। उन मौक़े ते चयो वियो त खंभे गुम करण वारो अमल इंसानी हक़नि जी लताड़ आहे। उन मौक़े ते अॻुवाननि मुतालबो कयो त आमिर उमराणी खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन नवाबशाह डिवीज़न तरफ़ां एडवोकेट आमिर उमराणी जी बाज़ियाबी लाइ सिनेमा चौक खां रैली कढी सकरन प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में क़ौमी कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते ऐलान कयो वियो त अॼु एहतिजाज तौरु नेशनल हाईवे खे ब्लॉक कयो वेंदो। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर ग्रुप जो सिंधु दरिया ते धाड़े ज़मीननि जी नीलामी ऐं जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी गुमशुदगी ख़िलाफ़ सखर खां कराची तरफ़ निकितल पैदल मार्च कराची जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते रवां दवां रहियो। जॾहिं त पैदल मार्च मलीर कोरड खां थींदो बलोच पुल पहुतो। मलीर खां निकिरंदे ई मलीर बार एसोसिएशन जे वकीलनि मोहम्मद ख़ान शेख जी अॻुवाणी में काफ़िले जे पांधड़नि ते गुल निछावर करे शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते जसकम चेयरमैन असलम खैरपुरी, फ़ताह चना, इस्माइल नोतकाणी, सरमद मीराणी, किरण निज़ामाणी ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया मथां नवां 6 कैनाल कढी सिंध खे सुकायो पियो वञे। हुननि चयो त कैनाल सिंध जी मौत जो पैगाम आहिनि। कैनाल निकिरण सां सिंध मुकमिल तौरु बंजर बणिजी वेंदी। असां सिंध जा हिलाली पुट पंहिंजे दरिया बादशाह जी वारसी ऐं हिफ़ाज़त कंदासीं। हुननि वधीक चयो त सिंध जे ज़मीननि ते सिर्फ़ु सिंधी माण्हुनि जो हक़ आहे। ऐवाननि में वेठल करप्ट हुक्मरान सिंध जे ज़मीननि, पाणी ऐं वसीलनि जो सौदो कंदा रहिया आहिनि, जंहिंखे असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हुननि मुतालबो कयो त कैनालनि ऐं ज़मीननि जी नीलामी वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे बिना देर आज़ादु कयो वञे। जसू जे हर उन कारकुन खे जे सखर खां ऐं ॿियनि रस्तनि तां पंधु कंदे इस्ताई पैतान सच पुछो जेतिरियूं मोहबतूं, जेतिरो प्यार, जेतिरो उत्साह असांखे सॼी सिंध मां मिलियो, ओतिरो ई प्यार असांखे कराची जे वकीलनि मिलियो। सच पुछो त असां ईअं था सम्झूं त ॼण असां हिकु जे ख़ौफ़ खे शिकस्त ॾिनी, अॼु उहो ख़ौफ़ दूर थी ज़मीन में क्रैक थी वियो आहे ऐं बहादुरी असांजे सवालनि ते असांजे ज़हन में सवार थी वई आहे, जेका असांखे ख़तमु न थी सघंदी। ऐं साईं जीअं थिए जो कौल आहे त मुंहिंजा कारकुनो पाण मां ख़ौफ़ ऐं लालच ख़तमु कयो। ॾिसो तव्हां किथे था पहुचो। बाक़ी अॼु असीं महसूस था करियूं, अॼु असां ख़ौफ़ खे शिकस्त ॾेई उते पहुता आहियूं जिते असांखे असांजे रेबर पहचान ते चाहियो अॼु उते असीं पहुची चुका आहियूं। हे ॾींहं
यकीनी तौर ते पंध हलियासीं पेरनि खे हे कुझु तकलीफ़ूं थियूं पर सिंध तुंहिंजा सूरज पेरनि जी तकलीफ़ अलाही न थिए तुंहिंजे तकलीफ़ जी ॻाल्हि असांजे सिरनि जी का क़ीमत कोन्हे आई जेकॾहिं इहो शहर त हुजनि फिर घणा त वारे वारे वॼा सिंध वारो आहे धरती आहे जंहिंजे लाइ घणा ई सिर ॾिजनि तॾहिं थोरा हुजनि सो अॼु आख़िर वरी बि तव्हां समूरे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। काफ़िले में शरीक पांधेड़नि जा पेर पिथूं थी विया जॾहिं त पांधेड़नि जा हौसला बुलंद नज़र अचणु लॻा। क़ौमी कारकुन क़ौमी गीतनि ते रक़्स कंदे नज़र आया। काफ़िलो अॼु कराची प्रेस क्लब आॾो पहुचंदो जिते काफ़िलो जलसे जी सूरत इख़्तियार करे वेंदो। जलसे खे पार्टी अॻुवान ख़िताब कंदा। सिंधू दरिया ते धाड़े 6 कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते हैदराबाद जे क़दीमी ॻोठ टंडोमीर ग़ुलाम हुसैन लतीफ़ाबाद यूनिट नंबर 9 में हुसैनी चौक वटि मशल बरदार रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी जनरल सेक्रेटरी नुसरत ख़ासखेली हुमैरा अख़्तर क़ौमी अवामी तहरीक जे अल्ताफ़ ख़ासखेली माशूक चांडिए ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे नुसरत ख़ासखेली चयो त सिंध ख़तरे में आहे। आसिफ़ ज़रदारी दरिया समेत सिंध जा वसीला विकिणी रहियो आहे। पुट खे वज़ीर अज़म बणाइण लाइ सिंधू दरिया ऐं ॿियनि वसीलनि जो सौदो कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जी इजाज़त सां इरसा चोलिस्तान कैनाल लाइ पाणी मंज़ूरु कयो आहे। इंडस रिवर सिस्टम में पाणी नाहे। इरसा पाणी ते धाड़ा हणण में सहूलियतकार आहे। सिंध हुकूमत आवाम खे बेवकूफ़ बणाइण लाइ खोखली मुखालफ़त करे रही आहे। ज़रदारी 8 जुलाई ते कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी। चोलिस्तान समेत 6 कैनाल ठही विया त सिंध बंजर बणिजी वेंदी। लखे माण्हू बुख ऐं उञ मरी वेंदा। आसिफ़ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ करप्शन ऐं इक़्तिदार ख़ातिर सिंध खे माल गनीमत बणाए लुटे रहिया आहिनि। सिंध जूं नियाणियूं नौजवान हारी ऐं पोरियत रस्तनि ते अची पंहिंजे दरिया खे बचाइनि। हीउ वक़्तु पंहिंजो दरिया ऐं पंहिंजे नसलनि खे बचाइण जो वक़्तु आहे। असां कालाबाग डैम बि ठाहिणु न ॾिनो हो, ईअं कैनाल बि ठाहिणु न ॾींदासीं। पीपल्स पार्टी हर दौर में आवाम खे कूड़ा दिलासा ऐं धोखा ॾिना आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासखेली ख़िताब कंदे चयो त 17 सालनि खां सिंध ते मुसलत कयल पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंधू दरिया लखें एकड़ ज़मीन किंझर कारुंझर गोरख तेल गैस कोयले समेत समूरा वसीला खपाए छॾिया आहिनि। सिंधू दरिया ते धाड़नि सबबि सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी बि नथो ॾिनो वञे। इरसा सिंध दुश्मन आहे। मुखालफ़त बावजूदि चोलिस्तान कैनाल जो कमु जारी रखण जो मतिलबु पाकिस्तान सिर्फ़ु पंजाब आहे। सिंध खे कॉलोनी बणायो वियो आहे। कोटड़ी खां हेठि पाणी नथो छॾियो वञे। समुंड ठठे समेत साहिली पटी जे ज़िलनि जी लखें एकड़ ज़मीन गिड़काए वियो आहे। गुरबत ऐं महांगाई जे करे लखें ख़ानदान बदहाल आहिनि। अरबें रुपयनि जो तेल गैस ॾींदड़ सिंध सॼे मुल्क में सभ खां वधीक गुरबत जो शिकार आहे। गैस जी लोड शेडिंग ऐं बिजली जी लोड शेडिंग आहे। पीअण जो पाणी नाहे। अज़ीम सिंधू दरिया असांजे नसलनि जे जियापे जो ज़रियो आहे। आसिफ़ ज़रदारी ऐवान सदर में वेही 6 कैनालनि ऐं ग्रीन मनसूबनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। असीं कॾहिं बि दरिया ते धाड़ो बर्दाश्त न कंदासीं। सिंध दुश्मन कैनाल ठाहिणु न ॾींदासीं। STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त इरसा कूड़नि अंगनि अखरनि ते पंजाब खे सिंध जे पाणी ते धाड़ो हणण जे लाइ सर्टिफिकेट जारी कयो आहे जंहिंखे रद्द करियूं था। इरसा एक्ट में गैर क़ानूनी ऐं गैर आइनी तरमीमनि खां पोइ इरसा पंहिंजी अहमियत वञाए वेठो आहे। इरसा में उहे तरमीमूं इन लाइ कयूं वियूं त जीअं सिंध जे पाणी ते धाड़ो हणी सघिजे। इरसा पाणी बाबति कूड़ा अंग अखर ॾेई पंजाब खे चोलिस्तान कैनाल जी इजाज़त ॾिनी आहे। जॾहिं सिस्टम में एतिरो पाणी मौजूदु ई न आहे जो सिंधू दरिया ते कैनाल ठाहिया वञनि, हीउ सॼो कूड़ ते सिंध सां दोखो करे सिंध जे पाणी मथां धाड़ो हणण जी राह हमवार कई पई वञे। सिंध सां 1991 में मुआइदो कयो वियो जंहिंमें चयो वियो त कोटड़ी डाउन स्ट्रीम में घटि 10 मिलियन एकड़ फुट पाणी छॾियो वेंदो, पर गुज़िरियल 20 सालनि में डाउन स्ट्रीम घुर्बल पाणी न अचण सबबि सॼी इंडस डेल्टा तबाह थी वई आहे। समुंड तेज़ी सां अॻिते वधी रहियो आहे।
हिक पासे जॾहिं सिंध पाणी जी घुर कंदी आहे त चयो वेंदो आहे त सिस्टम में पाणी न आहे त हाणे वरी कैनाल जोड़िया पिया वञनि। सिंध सवाल करे थी जॾहिं सिस्टम में पाणी मौजूदु न आहे त पोइ कैनालनि में पाणी किथां ईंदो। सिंध गुज़िरियल 4 महीननि खां सरापा एहतिजाज बणियलु आहे। सिंध पंहिंजो पुरअमन सियासी पैगाम पहुचाए छॾियो आहे। जेसिताईं हीउ कैनालनि जो मनसूबो ख़तमु करे सिंध खे मुआदे मुताबिक़ पाणी न ॾिनो वेंदो तेसिताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। सिंधू दरिया मथां धाड़ो हणी 6 कैनाल ठाहिण ख़िलाफ़ अॼु जीअं सिंध मुहाज़ पारां डेरा मोड़ वटि एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। धरणे वारे हंधि जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, मरकज़ी अॻुवाण मोमिन समो, दीदार शाम, ॾाॾो अतहर सुमरो, अशरफ कल्होड़ो ऐं ॿिया ख़िताब कंदा। GDA जे सरबराह पीर साहिब पागारे चयो आहे त सिंध वफ़ाक़ में मसइलनि ते असांजी ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान में ज़हनी हम आहंगी आहे। असां सम्झूं था त मुल्क में आइन जी बालादस्ती हुजणु घुरिजे। उन में मुल्क ऐं इदारनि जी मज़बूती आहे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान में शामिल जमायतनि सिंधू दरिया ते 6 नवां कैनाल ठाहिण ख़िलाफ़ GDA जे मौक़िफ़ जी हिमायत करे छॾी। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंधू दरिया ते नवां कैनाल कंहिं बि सूरत में मुनासिब न आहिनि। अॾावत मुल्क जी बका जो मसइलो आहे। उन क़दम ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहंदासीं। सिंध वुमेन लायर अलायंस जे इहतमाम हेठि कराची प्रेस क्लब में ॿियो सिंधी औरत ॾिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंजो उनवान वसीला इंतिहा पसंदी ऐं मज़ाहिमत हो। उन मौक़े ते थियल मुख़्तलिफ़ सेशन में ॻाल्हाईंदे मुक़ररीन सिंधू दरिया ते नवनि कैनालनि जी तइमीर जी मुखालफ़त कई ऐं चयो त असां सां सिंध सूबे जी ज़रई मैशत वधीक तबाह थींदी, जॾहिं त मजमूई तौर ते माहौल खे बि नुक़सानु पहुचंदो। मुक़ररनि जो चवणु हो त इंतिहा पसंदी जे वाक़िअनि सां सिर्फ़ु हिकु ख़ानदान या चंद माण्हू मुतासिर न थींदा आहिनि, पर उन जा मनफ़ी असर पूरे समाज ते ज़ाहिर थियनि था। तंहिं करे ज़रूरी आहे त चूंडियल ऐवाननि खां वठी तालीमी इदारनि ताईं समाज जा सभु शोबा इंतिहा पसंदी खे रोकण में पंहिंजो किरदारु अदा कनि। राधण में जीअं सिंध मुहाज़ जे अॻुवाण साईं काज़ी फ़ैज़ुल्ला जुणेजो, ज़ाहिद सुमरो, अली शेर जुणेजो ऐं फ़क़ीर साबिर हुसैन राधण जी अॻुवाणी में सिंधू दरिया ते ग़ैर क़ानूनी 6 नवां कैनाल ठाहिण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली राधण रेलवे फाटक खां शाही बाज़ार ताईं पहुती, जितां थींदी नाके चौक ते पहुती, जिते क़ौमी कारकुननि पंजाब तोसां जहिड़ो आहे जा नारा हंया। उन मौक़े ते शहरियुनि ऐं क़ौमी कारकुननि मुमताज़ महगल ऐं ॿियनि आजियां कई, जॾहिं त रैली मथां गुल निछावर कया विया। बाद में उतां कारकुन मेहड़ रवाना थिया। पाणी जे लाइ जाम नवाज़ अली जा आबादगार पिणु सरापा एहतिजाज बणियल आहिनि। जाम नवाज़ अली भरिसां जमड़ाऊ कैनालनि मां निकिरंदड़ 2 माइनरनि, जंहिंमें दलोर माइनर ऐं भाटियूं माइनर जे आबादगारनि ख़ान मुहम्मद चांडियो, ग़ुलाम रसूल चांडियो, रसूल बख़्श हिंगोर जो ग़ुलाम अली कलोई ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे दलोर मोरी ते धरणो हंयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे आबादगारनि चयो त हिकु त महांगाई सबबि आवाम परेशान आहे, मथां आपाशी अमलदारनि हथु वठी आबादगारनि खे तबाह कयो आहे। आबादगारनि जो चवणु हो त दलोर शाख में हथरादू पाणी खोट करे ॿिन्ही शाखनि ते 50,000 खां वधीक ज़मीन खे बंजर बणायो पियो वञे। करप्ट SDO रिश्वत एवज़ फसल खे सुकाए रहियो आहे। सवें एकड़नि ते बीठल फसल सुकी रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त SDO झोल सब डिवीज़न ऐं ॿियनि अमलदारनि खे हटाए पुछड़ी खे पाणी फ़राहम कयो वञे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ मौजूदा वक़्त जे अदीबनि सञावंदड़ खे पंहिंजो हक़ीक़ी किरदारु अदा करणो पवंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार नामियारे अदीब सरवर समेजे सिंधी अदबी संगत शाख सखर तरफ़ां ॿोलियुनि जी मुनासिबत सां कोठायल मुज़ाकरे खे ख़िताब कंदे कई।
भिरिया रोड भरिसां ॻोठ अलहजोड़ियो राजपर में 3 ॾींहं अॻु बेदर्दी सां मुबैना तौरु भाउ पारां गोलियूं हणी क़तल कयल औरत अरीशा भट्टी खे क़तल कयो वियो हो। भिरिया रोड थाणे ते सरकार पारां कुर्बान अली मेमण जी फ़रियाद ते 3 जवाबदारनि औरत जे भाउ अनीस भट्टी, ससु पीउ ज़मीर भट्टी ऐं मुड़ुसु सुमेत 2 नामालूम जवाबदारनि ते क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। काछ जे ॻोठ मुराद जमाली वासी नौजवान आवेश जमाली पंहिंजी ज़ाल छॾे पंहिंजी साली अगवा करे खणी वियो। वाही पांधी थाणे ते अगवा जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। 10 वरनि जी नीगरी सजीला लेगारी जे मुबैना अगवा वारे वाक़े ख़िलाफ़ अगवा जे इल्ज़ाम हेठि आयल अवेश जमाली जी ससु मसमात समीरा लेगारी ऐं 2 एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो पिणु मुतालबो कयो वियो। SSP हैदराबाद खे बदिली न करण ख़िलाफ़ काल्ह 3 ॾींहं बार काउंसिल जे वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो। उन मौक़े ते वकीलनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी पिणु कई। वकील अॻवाणनि जो चवणु हो त जेसिताईं SSP फ़र्ख़ लंजार खे न हटायो वेंदो अदालती कार्रवाई जो बाइकाट रहंदो। कंदकोट मां अगवा थियल नगर हुसैन आज़ाद थी घर पहुची वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सहरियाणी बिरादरीअ जे मुअज़्ज़ज़नि जी राजूनी तरीक़े सां पुरियत खे बाज़ियाब करायो वियो, जॾहिं त पुलिस दावा कई आहे त धाड़ियलनि सां मुक़ाबले बाद पोहरियत नगर हुसैन खे असां बाज़ियाब करायो आहे। कड़ियो गहवर समेत तालके गुलाड़ची जे समूरनि इलाइक़नि में मनशा जो कारोबार उरूज ते पहुची वियो आहे। कड़ियो गहवर गोलाड़ची खोरवाह तराई राहुकीअ समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे बसनि स्टापनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में मनशा जो कारोबार सरेआम थी रहियो आहे, जॾहिं त नौजवान समाजी बुराइनि में वठिजी रहिया आहिनि। सियासी समाजी अॻवाननि चयो आहे त शराब, कचो ठरो, चरस, गुटको वापराइण सबबि केतिरा ई नौजवान मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि। हुननि चयो त मनशात फ़रोशनि जे ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन शुरू करे मनशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां सिंधु दरिया मां 6 कैनाल कढणु, कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिजावल ज़िले में 6 मार्च खां 25 मार्च ताईं एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान कयो वियो आहे। दड़ो में क़ौमी अवामी तहरीक सिजावल ज़िले जे ऑर्गेनाइज़िंग कमेटी जो इजलास ऑर्गेनाइज़र पुनल सोलंकी जी सदारत हेठि थियो। इजलास में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी तर्जुमान अशरफ पली जो पिणु ख़ुसूसी तौरु शिरकत कई। उन मौक़े ते अशरफ पली जे ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे 7 करोड़ माण्हुनि जी बका ऐं मुस्तक़िल जो दारोमदार सिंधु दरिया ते आहे। क़ौमी अवामी तहरीक सिंधु दरिया खे बचाइण लाइ हर दौर में अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो आहे। सिंध दुश्मन कुवतूं सिंधु दरिया जे वजूद खे ख़तमु करण लाइ 6 नवां कैनाल कढणु चाहिनि थियूं। चेल्हार खां कुनरीअ रोड ते चेल्हार खां 15 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॻोठ जंजीर जी परिणियल औरत दुर्गाबाई घर भातियुनि समेत मीडिया अॻियां सख़्तु एहतिजाज कंदे चयो त जवाबदारनि मूंखे घरां खणी ज़्यादती जो निशानो बणायो आहे। हुन मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। ख़ैरपुर नाथन शाह जी न्यू आबाद कॉलोनी जे रहवासी पोरियत रसूलबख्श बब्बर बलूचिस्तान जे इलाइक़े खारान में नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियो। मक़तूल पोरियत रसूलबख्श बब्बर जो मढ़ बलूचिस्तान जे इलाइक़े खारान मां ख़ैरपुर नाथन शाह आंदो वियो, जिते आख़िरी रस्मूं अदा कयूं वियूं। मक़तूल जे भाइरनि अब्दुर्रहीम बब्बर ऐं ॿियनि ॿुधायो त असांजो भाउ रसूलबख्श बब्बर बलूचिस्तान जे इलाइक़े खारान में टोपियुनि जो कारोबार कंदो हो। हथियारबंदनि गोलियूं हणी बेगुनाह क़तल कयो। 8 महीना अॻु ॿिए भाउ अब्दुल वहीद खे बि बलूचिस्तान में क़तल कयो वियो हो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़कार जूनियर चयो आहे त संदन दरिया सुकी वियो आहे ऐं हू मथां खां पाणी खणी चोलिस्तान खे ॾींदा। सिंध खे अॻी ज़रूरत खां घटि पाणी ॾिनो पियो वञे।
हू चाहिनि था त हू बग़ैर पाणी जे रहनि, जेको मुमकिन नाहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त लाड़काणे में पेश आयल वाक़े जा केतिरा ई कारण थी सघनि था। हिंदू बिरादरी सां ज़ुल्म थी रहियो आहे। ॾींहों ॾींहुं हिंदू भाइर क़तल थी रहिया आहिनि। हू ईअं सम्झे थो त हिंदूअ संदन ख़ानदान जा फ़र्द आहिनि जेके मारिया पिया वञनि। हुन जो चवणु हो त मुआशिरे में एतिरी गुरबत आहे जो मोबाइल ऐं खाइण लाइ माण्हुनि खे मारियो पियो वञे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पुटु वधीक चयो त हुक्मराननि IMF सां सख़्तु डील कई आहे, जंहिं करे सरकारी इदारा ख़तमु थींदा पिया वञनि। माण्हुनि खे सही तालीम, स्कूल ऐं इस्पतालूं न आहिनि। हुकूमत मथां कर्ज़ु आहे, जेके कर्ज़ जे करे आवाम जी ख़िदमत नथा करे सघनि। हाणे त हेठियों तबिको बि हिन निज़ाम मां तंग थी चुको आहे। पने आकिल में अमन क़ाइमु थी न सघियो आहे। रहवासियुनि जे एहतिजाज बावजूदि अञा ताईं फुर जा वाक़िया जीअं जो तीअं बरक़रार आहिनि। पने आकिल में हथियारबंदनि घर में घिड़ी घरभातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान फुर कयो। सांगी वारे इलाइक़े में 4 अणॼातल हथियारबंदनि सोनारे शमसुद्दीन शेख जे घर मां 20 तोला सोन, 2 लख रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची घरभातियुनि खां तफ़सील वठी जांच त शुरू कई, पर अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार थी नाहे सघियो। सिंध हारी कमेटीअ जे सदर समर हैदर जतोई चयो आहे त ग़ुलाम मुर्तज़ा जतोई खे सिंध जे इशूज़ ते वाज़ह मौक़िफ़ रखण करे केसनि में फासाए हिसाइण जूं नाकाम कोशिशूं कयूं पियूं वञनि। मुर्तज़ा जतोई MRD तहरीक जो हीरो आहे। सिंध जे इशूज़ ते हू सदाईं सघारो आवाज़ बणियल रहियो आहे। सिंध अंदरि हिन वक़्तु ॾाढ ऐं जबर जो राज आहे। नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। मुर्तज़ा ख़ान जतोई सां मुलाक़ात बि करणु नथी ॾिनी वञे। इहे इजाज़तूं बर्दाश्त न कंदासीं। सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे। पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो पिणु जारी आहे। मक़सूद रिंद में आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी आबादगार गुल बेग रिंद, सोबत रिंद, जावेद रिंद, ज़मीर रिंद, मौलाबश सुमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त शाख जी पुछड़ी में 3 महीननि खां पाणी नाहे पहुतो। सराड़ी शाख जी पुछड़ी में पाणी ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। पिथोरे समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जे पाणी जे बहिरान सबबि पाणी अणलभ थी वियो आहे। शाखूं सुकल आहिनि, फसल तबाह थी रहिया आहिनि, जॾहिं त इलाइक़े में ॾुकार जो ख़तरो आहे। बचावबंद पिथोरे, ग़ुलाम नबी शाह, शादी पली समेत भरपासे जे इलाइक़नि में लॻभॻि 2.5 महीननि खां पाणी नाहे पहुतो। आबादगार ऐं रहवासी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। लाड़काणे में रक्षा ड्राइवरनि लेबर यूनियन तरफ़ां बदअमनी ऐं LPG गैस जे क़ीमतनि में हथरादू वाद ख़िलाफ़ शहर जे ओल्ड बस स्टैंड खां रक्षाउनि ते चढ़ी एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त आम माण्हू, वापारी ऐं पोरियो तबिको बि गैर महफ़ूज़ बणियल आहे। शहर में केर बि महफ़ूज़ नाहे। अॻुवाणनि मुतालबो कयो त बदअमनी जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फौरी तौरु क़दम खयां वञनि ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे त जीअं लाड़काणे में अमन क़ाइमु थी सघे। HRCP गैर सरकारी तनज़ीम पतन जी इस्लामाबाद जी इमारत खे सील करण ते तनक़ीद कंदे उनखे नाक़ाबिले क़बूल करार ॾिनो आहे। गैर सरकारी तनज़ीम तरफ़ां हिकु ॾींहुं अॻु जारी कयल प्रेस रिलीज़ में चयो वियो आहे त पतन जे नेशनल कोआर्डिनेटर सरवर बारी जी रिहाइशगाह खे सील कयो वियो आहे ऐं उन जे घर भातियुनि खे बेदख़ल कयो वियो आहे। हलंदड़ महीने जी शुरूआति में पतन तरफ़ां गुज़िरियल साल फेबरवरी में थींदड़ आम चूंडनि बाबति हिकु रिपोर्ट जारी कई वई हुई, जंहिंमें चयो वियो हो त गुज़िरियल इलेक्शन में हेरा फेरी, जबर ऐं धांधली जा 64 नवां ज़रिया इस्तेमालु कया विया। गैर सरकारी तनज़ीम तरफ़ां जारी प्रेस रिलीज़ में चयो वियो त पाकिस्तान जे आम चूंडनि बाबति पतन जी रिपोर्ट जारी
थियण खां पोइ इस्लामाबाद पुलिस ॿिनि हफ़्तनि में 2 भेरा उन्हनि जे नेशनल कोआर्डिनेटर सरवर बारी जी रिहाइशगाह जा चकर लॻाया। वधीक चयो वियो आहे त 21 फेबरवरी ते 1 दर्जन खां वधीक पुलिस एहलकारनि 2 मजिस्ट्रेट सां गॾिजी उन जी रिहाइशगाह जी तलाशी वरिती ऐं बाद में उनखे सील कयो वियो। संदसि घरवारी खां सवाइ 90 साल जी औरत खे घर छॾण ते मजबूर कयो वियो। प्रेस रिलीज़ में चयो वियो आहे त हमेशह वांगुरु फेबरवरी 2024 जे आम चूंडनि में बदतरीन धांधली कई वई हुई। जंहिं ते आवाज़ उथारण ते पतन जी ऑफिस खे सील कयो वियो आहे। वधीक चयो वियो आहे त पतन जी इमारत सील करण जे लाइ 3 लाइननि जो नोटिस जारी कयो वियो, जंहिंमें को बि सबबु लिखियलु न आहे। जंहिंमें चयो वियो आहे त पतन NGO जी रजिस्ट्रेशन 19 नवंबर 2019 ते रद्द कई वई हुई, जंहिं खां पोइ इहा गैरक़ानूनी तौरु पंहिंजा मामला हलाए रही आहे। उनखे सील करणु ज़रूरी थी पियो हो। HRCP सोशल मीडिया ते हिकु पोस्ट में इस्लामाबाद पुलिस ऐं इंतिज़ामिया जे उन क़दम ते तनक़ीद कंदे चयो आहे त हीअ आइन जे आर्टिकल 14(1) जी भञकड़ी जे बराबरि आहे, जॾहिं शहरियुनि खे डिॼारण धमकाइण जे लाइ अहिड़ा हथकंडा इस्तेमालु कया वञनि त उहे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। शाल मुरकंदा महकंदा रहो, जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन